रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इंसान व्याज वारो कम करे तो पयो वो इंसान भी अल्लाह जी लानत जे हेठों आ। जेको इंसान कहिड़ो कम करे तो पयो व्याज वारो माना व्याज ॾे थो उहो भी खुदा जी लानत जे हेठां, ॿियो व्याज वठे थो उहो भी खुदा जी लानत जे हेठां, टियों इन जेको आहे व्याज वारे मामले जे अंदरि शाहिदी रिकॉर्ड कराए थो पियो इहो भी खुदा जी लानत जे हेठां, जंहिंजी जाइ में इहो मामिलो तय थिए थो पियो उहो भी खुदा जी लानत जे हेठां, या जेको हिन कम जे अंदरि मुलविस आहे हिन ॿिन्ही खे मिलाइण वारो आहे उहो भी खुदा जी लानत जे हेठो आहे। हिसाब जो सभु जेके माण्हू आहिनि इहे खुदा जी लानत जे हेठां आहिनि। अॼु सूद जी व्याज जी बाज़ार एतिरी गरम आहे जो व्याज खे इंसान व्याज सम्झे ई नथो, व्याज खे गुनाह सम्झे ई नथो। हालांकि व्याज खाईंदड़ ऐं व्याज ॾींदड़ उन जे मुतालिक़ क़ुर थो फरमाए त इहे रब ऐं रब जे रसूल खे दावा कंदा तव्हां लही अचो तव्हां सां वेड़ कयो। व्याज ॾींदड़ ऐं खाईंदड़ छा था चवनि ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल खे ॾाढा ॻाल्हायो तव्हां लही अचो। व्याज हिकु रुपए जो पैसो जेकॾहिं तो खाधो आहे जेको हुनजो नंढे में नंढो गुनाह आहे ॼणो हिकु रुपए जे खाइण सां अल्लाह जे रसूल फरमायो नंढे में नंढो गुनाह इहो आहे 70 मरतबा सॻी माउ सां पंहिंजी ज़िना करे चुको आहे। हिकु रुपयो खाइण जे करे हिकु रुपयो त पंहिंजी जाइ ते पर हिकु रुपए जे अंदरि 100 पैसा हूंदा आहिनि, 99 पैसा हिकिड़े पासे ॾे, हिकिड़ो पैसो खाइण वारो बि एतिरो गुनाहगार आहे। ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जे कावड़ जे आॾो इन इंसान जे मथां बि ख़ुदा जी लानत आहे। अॼु कहिड़ो कारोबार आहे जेको व्याज खां बग़ैर हले थो? तव्हां असांजे शहदाद कोट जी पसगिरदाई जे अंदरि केतिरियूं सैलरियूं आहिनि, 2-2.5-300 राइस मिलियूं आहिनि। बाबा ॾाढा ॻाल्हायो न, ॻाल्हायां मां तो पंहिंजी ज़िमेदारी सां 2-2.5-300 राइस मिलियूं आहिनि या न आहिनि? इहे जेके कारोबार कंदा हिननि खे 10-10 करोड़ 12-12 करोड़ पंहिंजा न हूंदा आहिनि। ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। इहे छा कंदा आहिनि हिननि वटि करोड़ हूंदो आहे या 2 करोड़ हूंदा या 3 करोड़ हूंदा। हाणे कमु त 10 करोड़नि जो आहे, बाक़ी 7 करोड़ रुपया काॾो आणींदा, इहे वञी करे बैंक मां व्याज खणंदा। बैंक में छा खणंदा? व्याज खणंदा, व्याज ते कारोबार कंदा। पोइ 5 वक़्त निमाज़ूं बि पढ़ंदा, तहज्जुद गुज़ार बि थींदा, रोज़ा बि रखंदा, ज़कातूं बि चवंदा असां अदा कंदासीं। मुंहिंजा भाउ तुंहिंजो कारोबार व्याज जो आहे, इहे सभु शयूं तुंहिंजूं ख़तमु कंहिं क़िस्म जूं न आहिनि। तुंहिंजे कारोबार में कंहिं बि क़िस्म जी का बि बरकत न पवंदी। जेके वॾी वॾी बिबूं ऐं भलाऊं तव्हां असां ॾिसूं था पिया, वॾी वॾी गाॾियुनि जे मथां ॾिसूं था पिया, इहे व्याज जी पैदावार आहिनि। इहे व्याज जे पैसे मां पंहिंजो पाण खे उथारणु चाहींदा। जंहिं मुआशिरे जे अंदरि व्याज आम हुजे रब्बे मुहम्मद जो कसम उहो मुआशिरो कॾहिं बि कामयाबु न थींदो आहे। व्याज सरेआम लॻो पिया। हिकु व्याज, ॿियो हिननि जो ज़ुल्म हारिन ऐं ग़रीबनि जे मथां इहो आहे त अनु जेको ईंदो हुन मां 3.5 मण कटौती कई वेंदी, जेका नाजाइज़ ऐं हराम आहे क़तन कंहिं बि क़िस्म जी कंहिं ग़रीब खां। माना ग़रीब जी रत खे पी करे व्याज वारो मामिलो बि हिननि वटि आहे। पोइ न हिननि खे ॾींहं जो घर में सुकून हूंदो आहे, न हिननि खे राति जो घर जे अंदरि सुकून हूंदो आहे। इहा ॻाल्हि यादि रखिजो, मथां तव्हांजे ज़हन जे अंदरि भुल आहे त हिननि वटि पैसो वॾो आहे। इहो पैसो तव्हां असांखे ॾिसण जे लाइ ईंदो आहे। इहे पंहिंजो पाण ईअं हिननि जो पैसो ख़ुदा ख़तमु कंदो आहे जो हिननि खे ख़बर ई कंहिं क़िस्म जी न पवंदी आहे। वाद हर हमेशह ख़ुदा हलाल में कई आहे, खोट हर हमेशह ख़ुदा हराम जे अंदरि कई आहे। हलाल शइ वधंदी आहे, हराम शइ हर हमेशह खुटंदी आहे। उसूल ऐं ज़ाब्तो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त व्याज जो कारोबार आम आहे। इन खां अलावा बि खोड़ सारा क़िस्म आहिनि। इंश्योरेंस आहे, हे जेके तव्हां असां गाॾियूं वठूं था न पिया, इहे हर गाॾी जो इंश्योरेंस आहे। इंश्योरेंस जा पैसा कढिबा आहिनि। इंश्योरेंस में डबल गुनाह आहे, व्याज जो गुनाह बि आहे, जुआ जो गुनाह बि अची करे बणिजे थो पियो। तो गाॾी वरिती आहे उन में 1.25 लख तो इंश्योरेंस जो ॾिनो आहे। इहो इंश्योरेंस वारा पैसा जेके तुंहिंजा विया इन बैंक जे अंदरि, इहे व्याज जे अंदरि बि मुब्तला थी आहे, जुआ जे अंदरि बि मुब्तला थी आहे। असां मुस्लमाननि खे ॾिसो कीअं फासायो। असां मुसलमान तरह तरह जी सोचूं हलींदे, पर असां हाणे मग़लूब थियासीं, काफ़िर असांजे मथां ग़ालिब थियो। उन अची करे पंहिंजूं सोचूं ऐं सब्ज़ बाग़ तव्हां असांखे ॾेखारिया त हिन कम जे अंदरि असां मुब्तला। इहे त वॾा माण्हू थी विया, तव्हां चवंदोसीं असां त ग़रीब आहियूं। इहे सैलरुनि वारा मुब्तला थी विया, इहे फिलाणा। तव्हां असां ग़रीब बि बचियल न आहियूं, तव्हां असां ग़रीब बि बचियल व्याज वारे कम खां न आहियूं। ईद जॾहिं ईंदी आहे न, ईद ईंदी या शादी थींदी, पोइ तव्हां असांखे हिकिड़ो जज़्बो जाॻंदो आहे पंहिंजे औलाद खे नवां नोट ॾियो। अब ईअं आहे या न आहे? हर कंहिंजी सोच छा हूंदी आहे, पंहिंजनि ॿारनि खे छा ॾियूं असां? नवां नोट ॾियूं। 10-10 वारा हुजनि या 20-20 वारा नवां नोट हुजनि। हाणे नवां नोट त बैंकुनि में न मिलंदा। हिकिड़ा ग़रीब वीचारा जंहिंजो बैंक में अकाउंट बि न आहे, उहे काॾों ईंदा उन्हनि खे नवां नोट मिलंदा। पोइ हितां असां वञी करे 1000 वारी तख़्ती वठी ईंदासीं शहदाद कोट मां कंहिं दुकान वारे। उहा 1000 रुपए वारी तख़्ती वठी घणा पैसा भरींदासीं? 100 रुपए उन जे मथे भरींदासीं। ईअं आहे या न आहे? 1000 रुपए वारी तख़्ती ते घणो भरींदासीं? 100 मथां भरी। 1000 वारी तख़्ती ते तोखे 1000 ॾियणो आहे, जेको 100 तो मथे भरियो आहे, इहो व्याज जे अंदरि शुमार आहे। तूं बि हिन गुनाह जे अंदरि मुब्तला, दुकानदार बि हुन गुनाह जे अंदरि मुब्तला।
दुकानदार खोड़ अहिड़ा माण्हू जेके पंहिंजो पाण खे तहजुद गुज़ार बि सम्झंदा, नमाज़ी बि सम्झंदा, बारिश बि हूंदा, पर इन गुनाह जे अंदरि मुब्तला आहे। ऐं इहो गुनाह असांजे सूबे सिंध जे अंदरि, असांजे पाकिस्तान में एॾो आम आहे। चङनि भलनि नमाज़िन खे, चङनि भलनि परहेज़गारनि खे ख़बर न आहे त इन गुनाह जे अंदरि असां मुब्तला। बाबा वो पुराना नोट हुया, हाणे असां नवां नोट वठी आयासीं, नवनि नोटनि जे करे असां 100 रुपया मथे भरियोसीं। मुंहिंजा अदा पैसे जे अंदरि वसफ़ जो कंहिं बि क़िस्म जो कोई बि एतमाल न हूंदो आहे। नोट पुराणो हुजे या नोट न हुजे, मालियत में बराबरि आहे। 1000 ॾिनी, 1000 वटि 1000 1 रुपयो ॾिनो, इहो सूद ऐं व्याज जे अंदरि शुमार आहे। शरीयत फरमाइजी इहो क़तन हराम ऐं नाजाइज़ आहे। इन जे करे तूं पंहिंजो पाण खे केतिरो बि बचाइणु चाहींदे इन गुनाह जे अंदरि मुब्तला थी वेंदा। ॻाल्हि सम्झ में आई हले? इन मामले जे अंदरि तव्हां ऐं असां सभु जेको आहे या वरी जेके हारी ऐं नारी हूंदा वीचारा, उहे वञी भलाणनि खां वञी करे वठंदा, उन्हनि जे मथां व्याज लॻायो वञे थो पियो। तरह तरह जी बाज़ार गरम आहे, त पोइ अलाह जो अज़ाब तव्हां असांजे मथां नाज़िल न थिए त मुंहिंजा अदा बि छा थिए? असां अलाह जो क़िस्म पंहिंजे रब खे कावड़ायो, असां पंहिंजे रब खे, अलाह असांखे मौक़ा बि फराहम कया, अलाह असांखे रस्ता बि ॾिना, मन मुंहिंजो बानो हिदायत जे मथां अचे, पर असां गुनाह जे ज़ंजीरुनि में पंहिंजो पाण खे अहिड़ो जकड़ायो आहे जो ज़िंदगी भर इन गुनाह जे जकड़ायल रस्ते मां, इन ज़ंजीर मां ॿाहिरि निकिरी कंहिं क़िस्म जी कोन था सघूं।